सोप सीरियल ड्रामो तकरार तकरार ड्रामे जी दोस्तों अचण वारी की जी धमाकेदार तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट ॾींदा हलूं जेका हाणे सिंध टीवी ते तकरार ड्रामे जी अॼु राति किस्त थींदी उन में हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। उहो कहिड़ो थियण वारो आहे इहो बि तव्हांखे वाज़े करे ॿुधाईंदासीं। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं दोस्तों हाणे मीर ऐं जेको आहे वक़्त सां हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। इन वीडियो के दोस्तों आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि काफ़ी दोस्तनि जा मूं कमेंट पढ़िया उन्हनि जो इहो चवणु हुयो त तकरार ड्रामो हाणे मज़ो नथो ॾे बेकार थी वियो आहे। मतिलबु सभई कमेंट अहिड़ा ई हुया, अहिड़े क़िस्म जा हुया। एतिरो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त तकरार ड्रामे में दिलचस्पी माण्हुनि जी घटि थी आहे, पर छो थी आहे मुंहिंजे असांजे अंदाज़े सां इहो ई चकर आहे त जेको मूसा जेल में आहे ऐं शेर अली ख़ाली हवाल करे थो, बक़ाया ॿिया बि को ख़ासि सीन नथा ॾेखारनि, इन जे करे माण्हुनि जी दिलचस्पी तकरार ड्रामे मां थोरी घटि थी आहे। बहरहाल दोस्तों अॼु राति मुहबतनि जो माॻ ईंदो, उन जी पूरी तयारी कई पई वञे ऐं उन्हनि वरी प्रोमो बि कटे छॾियो आहे, डिलीट करे छॾियो आहे सिंध टीवी चैनल वारनि। हाणे इन शइ में शक पइजी सघे थो त मतां प्रोमो इन लाइ डिलीट कयो था मतां ड्रामो पोइ न करनि या वरी प्रोमो ॿियो ॾेई राति ड्रामो मुहबतनि जो माॻ बि हलाईंदा। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।